करीब तो 1300 साल उन जी भी गाल बुधाए वयो आहे। अञा नबी के खबर ना है अड़ो नबी धारियो छो थी जंहिंखे ख़बर ही काने। असांजो उहो नबी आहे जंहिंखे सभु ख़बर आहे। सब कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंजी जेका शइ पसंदि हूंदी। तव्हांजो उहो नबी आहे जे तव्हांजे नबी खे ख़बर ई कान्हे का। जीअं शिया चवंदा आहिनि असांजे अली सां ज़ुल्म थियो, कुर्सी खसे वैसे ज़ोरी हुन खां बाग़ फिदक जो बि खसियऊं। बीबी फातिमा ज़हरा खे पेट में धक हयऊं। बीबी साहिबा खे 6 महीने जो ॿार हो उहो बि किरी पियो। उहो अली वीचारो अकेलो थी पियो। ज़ोरी गिचीअ में रसो विझी अची अबू बकर जी बैयत करायऊं। वॾो अली नाल वॾा ज़ुल्म थिया, अली नाल वॾा ज़ुल्म थिया। पोइ वरी ॿिया चवंदा आखिर वॾा ज़ुल्म कितो ने, अली नाल इतला ज़ुल्म कितो ने। असां चवंदा आहियूं इहो तव्हांजो अली को ॿियो हो, वञी ॻोल्हियो। असां सुन्नत जमायत जो अली शेर आहे। ईअं न हथ मथे खणी ॾिसो त मां चवां कहिड़ा था मञो। ॾाढो अली असांजो, ॾाढे अली असांजो शाहे मर्दा शेरे यज़दा कुव्वते परवरदिगार। सुभान अल्लाह। शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फ़िकार। अली से के बनी था हो ना, हैदरी आयो या ना आयो, जोर सा जो सुभान अल्लाह। खड़े लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था। हुक्म करता था समंदर को तो रास्ता छोड़ जाता था। हिकिड़ो दफ़ो ज़ोर सां चओ अली असांजो शेर आहे। अहले सुन्नत जो अली, अहले सुन्नत जो अली। जो कमज़ोर अली आहे कहिड़ो आहे? जेका बाग़ खसजी वञे, कुर्सी खसजी वञे, बीवी साहिबा हुनजी पाक दामन खे धक लॻनि त बि कोन पुछे, इचीअ में रसो ज़ोरी विझी उनखे पची मञराइनि। इहो अली अलाए कहिड़ो हो। मुंहिंजा दोस्त इन्ही अलीअ खे कमज़ोर खे असां मञीदा ई कोन हो। असां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलीअ जी औलाद जा बि ग़ुलाम हो। शेर हो पर अलीअ जो बचड़ो सूरो बादशाह बि शेर हो। आहे या न आहे? अंग्रेज जी मुंहिंजा दोस्त बादशाही में चवंदा सिज न लहंदो हो। जाते हिन महिल ॾिसो राति आहे त किथे ॿिए मुल्क में सिज त आहे न, उते बि अंग्रेज जी बादशाही हूंदी। वरी ॾींहं जो जाते बि सिज उभरे चवंदा त अंग्रेज जी बादशाही में सिज न लहंदो हो। जाते सिज हूंदो हो उते अंग्रेज जी बादशाही हूंदी हुई। सूर्य बादशाह खे सलाम आहे जंहिं अंग्रेज जो अहिड़ो सिज लाथो जो हाणे सिज आहे सी कोन। सूर्य हल खाज़ो इए शियन अली जो नक्शो ठाहियो आहे। इए शियन हज़रत अली जे बारे में माण्हुनि खे ॿुधायो आहे त जहिड़ो सफ़ा को मजनू कमज़ोर ज़ईफ़ माण्हू हुजे, कमज़ोर हुजे, का शइ हुन खां न थी सघंदी हुजे। इहो तूं अलीअ खे हैदर त नथो मञी, तूं अलीअ खे मुश्किल कुशा त नथो मञी, तूं हैदर खे बहादुर त नथो मञी। हैदर त उहो आहे जो अल्लाह अकबर जे नारे सां ख़ैबर जा दरवाज़ा टोड़े छॾे। ओहो दरवाज़ो जेके 80 माण्हू बेताक खे खोलींदा हुआ। अली हिकिड़े थुॾे सां हुनखे मथे ईअं उॾायो जीअं लॻड़ो ॾामंदो आहे। असां क़ादिरनि जो अहले सुन्नत वल जमात जो दिलबर दस्तगीर जी जमात जो ॾाढे जो सुभान अल्लाह। पंहिंजो क़ादरी सिलसिलो गौसे पाक सां वाबस्ता है। हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो तरीक़ो आहे ऐं गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु बि औलाद आहे सोहणे इमाम हसन जी, हसन औलाद आहे सोहणे अलीअ जी। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तव्हांखे छा ॿुधायां, छा ॿुधायां, कहिड़ी कहिड़ी तोखे ॻाल्हि ॿुधायां। हुननि खे ॾिसो त ख़त्मे नबूअत जूं दावाऊं, असां ख़त्मे नबूअत जा चैंपियन आहियूं।
अड़े जमल भुट्टे साहब जे ज़माने में क़ौमी असेंबली में बिल पेश थियो हो त कादियाननि खे काफ़र करार ॾिनो वञे तो वारा मौलवी सभु लिखी विया जेकॾहिं उन्ही में क़ौमी असेंबली में करारदाद पेश कराइण वारो हो बिल पेश करण वारो हो तो मौलाना शाह अहमद नूरानी हो पूरे ऐवान फैसलो ॾिनो असेंबली जे पूरे ऐवान फैसलो ॾिनो जंहिंमें पीपल्स पार्टी मुखालफीन मौलवी मुफ्ती महमूद जो ग्रुप मौलवी अब्दुल हकीम जो ग्रुप नूरानी साहब जो ग्रुप जमात अहले सुन्नत जेके भी पार्टियों अहले तशरीयत वारा भी आ सभिनी गॾिजी बिल पास कयो त मिर्ज़ाई काफ़र आहिनि उन जो नतीजो इहो निकितो जो पाकिस्तान में उनखे काफ़र करार ॾिनो वियो ॿाहिरी दुनिया में मुसलमाननि जे नाले ते तबलीग कंदा हुआ उहा बंदि थी वई ऐं कादियानी काफ़र आहे इहो पाकिस्तान जे आईन जो हिसो आहे जो पाकिस्तान जे आईन जो हिसो आहे रखे जो ईमान सलामत रखे जेसी ते आमना जे लाल जे मञण वारो हिकड़ो गुलाम भी मौजूद आहे के बेदी रखे ताकत ना है का आई मुजादा मिर्जा काफर कात्यानी कुत्ते के जेकॾहिं शिकस्त ॾिनी त वो अहले सुन्नत वल जमात जो सुन्नी पीर हो नालो ॿुधाया त दिल ठरी पवंदई हज़रत ख्वाजा पीर मेहर अली गोलड़ा शरीफ वाला अज सिक मित्रा दी वथेरी क्यों दिलड़े उदास घनेरी लो लो विच शौक चंगेरी अज नैना मिलाया क्यों झड़िया जोर सा सुभान अल्लाह ॾाढो जोर सा मुख चन बदरला सामीए मथे चमके लाटे नूरानीए मुख मना मुंह चन्न माना चंद्र बदर माना चोॾीअ जो तकड़ी पे हाणे मां बस तो कया कोन थका हो अलाए तव्हां जो अञा रत गरम न थियो आहे मुख माना मुंह चंद माना चंद्र बदर माना चोॾी जो मुख चंद बदर ला सानीए मथे चमके लाटे नूरानी ये काली जुल्फ ते अख मस्तानी ये काली जुल्फ ते अख मस्तानी ये मखमूर अख्यां में मध भरिया जोर सा सुभान सिक मित्रा दी वधेरी ये क्यों दिलड़ी उदास लोलो विच शौक चंगेरी ये अज नैना मिलाया क्यों झड़िया अकीदो तो इस बुजुर्ग जो कभी तो सुभान अल्लाह मा अजमल का जुदा जुदा अंदाज में कही तुझे जुल्फ जे बंद कमंदा मौलाना अब्दुल गफूर हुमायूं तो किताब पढ़ो तो जिंदगी को रहिंदो आहे पोइ तो कुझु ॾींहं न थो सभु पढ़ लॻी तो पढ़ा रसूलुल्लाह जी तारीफ़ मदरसन में पढ़ियो वाला है कौन एक साथ
जमील श्यम वराया कुनद सादिए अखियों में घमलार सूरत तो जी सब जग मोयो सूरत तो जी सब मोयो पैसे हाथी वटी सबको तो मारे से जो तो मारे से पर मुजादा हदीस पाक में दुआ पर कल फीलो कमा यबरुकल बईर ओ हाथी डोड़ंदो जनी हजरत अब्दुल मुत्तलिब जे सामो आयो आ त इए गोडा भञी वेठो जी मालिक जे आडो उठ गोडा भञी वेठो आई ओ हाथी गालाए हाथी ॻाल्हाईंदा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी मौला लख शुक्र थो कयो ओ सोहणा अब्दुल मुत्तलिब नूर नजर आयो शाह अब्दुल लतीफ गाल करे जवे तो सजदो फील फिलहाल कयो फील माना हाथी सजदो फील फिलहाल कयो पसी मुतलब नूर निरार सूरत तो जी सब जग मोयो सूरत तो जी सब जग मोयो अखियों में घमलार सूरत तो जी सब जग मोयो अज ख्वाजा मेहरली बुआ गाल तो करे चवे तो सुभान अल्लाह मा अजमल का मा अहसन का मा अकमल का केड़ो न सोहणो आ केड़ो न हसीना केड़ो न तू जमीला सुभान अल्लाह मा जेके भी मुस्तफा जा आशिक हा उन्हें नबी जी तारीफ कंदा विया साढ़े जो हाओ या न तारीफ कई तन या न आई तारीफ भी दिल खोले गई तन जो अज 200 साल गुजरी आ 400 साल गुजरी विया उन्हें अल्लाह वारन जो कलाम बुधऊं था ते ह्यां ठाई तो पवे तो के रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मौलूद ॿुधायां
अकीदो बाबा असा बेर शरीफ जा मुरीद बेर शरीफ हाले जी शरीफ अमरोट शरीफ जो मुरीद अमरोट शरीफ भरचूड़ी शरीफ जो मुरीद भरचूड़ी शरीफ सोई शरीफ वारे जो मुरीद सोई शरीफ वारो रोजे धणी जो मुरीद असां बि रोजे धणी जा मुरीद सुभान अल्लाह सुठी ॻाल्हि आहे जी भेण असां सां गॾिजी था पोइ त सुभान अल्लाह पोइ त जहिड़ो ई ख़तमु पर कम अज़ कम मुर्शिद जे तरीक़े ते त हलो जेको मुर्शिद जो तरीक़ो आहे जीअं उनजा किताब लिखिया पिया आहिनि मलफूज़ातूं मकतूबातूं तफ़सीर हर शइ मौजूदु आहे दरगाह शरीफ़ ते हर शइ उन में लिखी पई आहे आख़िर उन रोज़े धणी वारे तरीक़े ते त हलो बाक़ी ईअं मां तुंहिंजो मुरीद आहियां बसि ख़ाली पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था हुजऊं हमेशा गॾु जियो मुरसल इहो अक़ीदो थियो न हाज़िर ऐं नाज़िर वारो हुजऊं हमेशा गॾु जियो मुरसल ॾिजे सिका ज़ोर सां सुभाणे अल्लाह से चलो तमाम असांखे औलिया अल्लाह जो बुजुर्गन दरवेशन दीन वारन जो मुरीद हज़ारी अची गॾु थिया एॾो मिर्ज़ा गुलाम मोहम्मद काबिल में पी जवाब लिखे तो मोहम्मद खातमुन नबी सभी जो सुभान अल्लाह उनमें ताकत तो हुई कान हो तो दज्जाल हो काफर हो उन जो ये खुश खुश से काम नहीं चलेगा ये धोखेबाजी है भीड़े हैं आए कलम खड़ा हो जा पीसा परे का इशारो दो करे ऐ कलम खड़ा हो जा और लिखो मेरे मुस्तफा की खत्मे नबूवत का नाम खुदा जी कसात कसमा सारे लखे मानू आ डिठो त कलम बिना मानू जे उठो उठी सफेद कलम ते लिखे मोहम्मद खातमुन नबी ईसा फरमास इंशाअल्लाह ताला ठंडियन में पूरो थी वींदे मुनाज़िर मौत हुन जो मौत किनी जगह ते थियो मोहम्मद अल्लाह ताला जे फज़ल करम सां खुदा ताला अहले सुन्नत वल जमात जो गोल असांजा सुन्नी कोन्हनि न को तव्हां असांजा हो न को इहे असांजा न असांजो उहो आहे जेको मुस्तफा जे लाइ चए मुस्तफा आख़िरी नबी आहे अल्लाह सी तव्हां असांजो अक़ीदो ख़त्मे नबूवत जे सहाबा जे बारे में पंहिंजा अक़ीदा बहितर धारियो
इत्तिफाक सां अॼो की तारीख़ लाइ कल्हो की तारीख़ सैयदना उस्मान गनी जे शहादत जी आहे। सुभान अल्लाह। तव्हांखे सोणे उस्मान गनी जे सिलसिले में हिकु ॿ ॻाल्हि ॿुधायां त जीअं असांजो मुस्तफ़ा को किथां जो को किथां जो को किथां जो तूं वरी चवंदो हा यार ॻाल्हि सही आहे। ख़लीफ़ा ॿिया असहाब ॿिया भई त ॿिया त तुंहिंजी मुंहिंजा सोना भुल आहे। तोखे ख़बर ई कान्हे का मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकत नबी साईं जो सभु पासे कलमो तो बे पासे नबी सां मिटरी माए। साजा मौलवी मुर्सी करे तव्हांखे जुमे जुमे ते ॿुधाइनि न त कुझु न कुझु अवाम अहले सुन्नत जो दिमाग़ ठही पवे। सुन्नी में असांजा न ठहियो यार ॻाल्हि न कजां मथां पाड़े वारो कावड़ जी न ॿुधाईंदा आहिनि। हिकिड़ी कैसेट मूंखे ॿुधाइजां जिथे वहाबियत जो रद्द करना तो वहाबियत जो रद्द कयो। जिथे गैर मुकल्लदन जो रद्द करणो आहे उते उनजो रद्द कयो। जिथे शीअन जो रद्द करणो आहे उते खुली रद्द कयो। खुली लिकी ॻाल्हियूं कंदो त कहिड़ो फ़ाइदो थी पवंदो। कावड़ न चई थो ॾियां पियो अल्लाह सही शल तव्हां ॾाढे चओ ज़ोर सां ॾाढे चओ। छा तव्हां पुफा टई मारो टपण में माइट न हूंदा हो? ॻाल्हायो सौ टप माइट पुफा टप माइट
अलैहि वसल्लम जी जेका पुफी आ उन पुफीअ जी न्याणी आ हज़रत बीबी अरवी रज़ियल्लाहु तआला अन्हा हुन जो नालो हो उहा हज़रत बीबी अरवी रज़ियल्लाहु तआला अन्हा हज़रत उस्मान जी माउ आ माना रसूलुल्लाह जी पुफी हज़रत उस्मान जी नानी आ परावा परावा ठार खाई वेठो आ तोखे कंहिं सम्झायो आ तोखे अकुल ई कोन्हे को नबी पाक सां हुनजी कहिड़ी रिश्तेदारी नबी पाक अलैहिस्सलाम जे पंजी पीढ़ीअ में हज़रत नबी पाक जो ऐं हज़रत उस्मान जो ॾाढो साम्हूं आहे जो सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह इहो धार थियो ख़ानदान धार वियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐं वरी अञा खां पोइ अञा टी ॻाल्हि ॿुधायां जंहिंमहिल हज़रत उस्मान जे शादी जो टाइम आयो तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी न्याणी हज़रत उस्मान खे परणाई उहा जॾहिं गुज़ारे थी वञे त वरी नबी पाक अलैहिस्सलाम पंहिंजी न्याणीअ जी ताज़ियत जे लाइ फातिहा ख़्वानी जे लाइ उस्मान जे घर आयो त उस्मान रोए पियो नबी से पुछियोसि छो थो रोईं रिश्तो हुयो न्याणीअ जो उहा गुज़ारे वई आहे रिश्तो टुटी पियो आहे इन जे करे थो रोवां हुज़ूर फरमायो उस्मान तोॾे मां कीअं आयो आहियां कि क़िबला तां फातिहा ख़्वानी लाइ आया हो कि फातिहा ख़्वानी जे लाइ त आयो आहियां पर अल्लाह जिब्रील मोकिलियो आहे वही मोकिलियो आहे त या रसूल अल्लाह ॿी न्याणी तुंहिंजे घर में वेठी आहे इहा बि उस्मान खे परणाए छॾ सभई चओ सुभान अल्लाह इहे न ज़ोर सां चओ सुभान अल्लाह इन्हीं दे करे चइबो आहे उस्मान ॿिनि नूरनि वारो मां हाणे ताज़ो ईरान मां हिकिड़ो किताब घुरायो डिक्शनरी आहे 35 जिल्द लिखण वारो बि शियो आहे छपाइण वारा बि शिया आहिनि मूं कयो आहे जे पुठियां लिखे थो फारसीअ में उनजी सिंधी में माना मिठाई खाराया आहियां हक़ जो कलमो तोखां बि निकिरी वियो आहे जो मञी थो पियो त ज़ुन्नूर आहिनि माना ॿिनि नूरनि वारो हाणे मौलवी ॻोल्हे जेको डिंग हुजे उनखे पुछां मौलवी साहिब ॾे ख़बर राति मुफ़्ती ॿुधायो आहे ज़ुन्नूरैन जी माना छा आहे गुर मां थो सेखारियांव मौलवी साहिब ॿुधा ज़ुन्नूरैन जी ॿिनि नूरनि वारो छो कि तो नबी जूं ॿ न्याणियूं हज़रत उस्मान जे घर में हूं उन्हीं जे करे ॿ न्याणियूं माना ॿ नूर पोइ तूं चइजां अल्हम्दुलिल्लाह मौलवी जी न्याणियूं नूर हन त अबो बि नूर आहे सुभान अल्लाह ॾाढे चओ सुभान अल्लाह नूर की सरकार आया दोशाला सियारे में शाल पाईंदा हो न शाल हिकिड़ी हिन कुल हिते वरी ॿी शाल ॿी कुल हिते माना ॿ शालूं चवे थो नूर की सरकार हो मुबारक तुमको ज़ुन्नूरैन जोड़ा नूर का को कई भील असां शादी कराईंदो पंहिंजे न्याणीअ जी ॻोल्हीअ सां मेघवार सां पैसे वारो हुजे आहे त ज़ाल पर पाड़े खां
हालांकि इस्लाम में ये कोने मुसलमान मुसलमान सां रिश्तो करे सके थो, पर माण्हू ईअं बि कंदा आहिनि छा उस्मान ग़लति हो ऐं ग़लति खे रसूलुल्लाह हिकिड़ी न्याणी न ॿ न्याणियूं महबूब न्याणियूं ॾेई दुनिया खे सबक़ ॾिनो त क़यामत सॼो उस्मान हक़ ते या मां मोहम्मद खे प्यारो कपड़ा हस बड़ी या 4 एकड़ वधीक हस पैसड़ा भी कुछ गद किया ही कारोबार में धारी दो हो ये बकवास के कचहरी में वेही के उस्मान का मंडो हो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। वाला बस कदा अञा हिकिड़ो कलाक आहे मौला अली शेर खुदा रज़ी अल्लाह साकिर तो या रसूल चवे उम्र जो हिसाब किताब थींदो त नतीजो छा निकिरंदो रसूलुल्लाह जी ज़ात मां बरकात फरमायो अली हज़रत उमर भी इंसाफ ऐं अदालत जे करे पंहिंजे दीनदारी फरमाइनि था अली तुंहिंजो थींदो सुभान अल्लाह कंहिंजो थींदो अली साईं के पत्थर अची वियो या रसूल अल्लाह खुदा जी ज़ात बेनियाज़ आहे जॾहिं 3 नंबर ते मुंहिंजो हिसाब थींदो त मुंहिंजो हाल कहिड़ो थींदो नबी करीम जी ज़ात फरमाइनि था अली घबराइनि अल्लाह पाक ने फज़ल सां तूं मुंहिंजो सहाबी आहे रब्बुल आलमीन जी ज़ात मां बरकात तुंहिंजो बि हिसाब सवलो कंदो तूं बि जन्नत ॾे हलियो वेंदे जमल हजरत अली के तसल्ली थी तो मुंहिंजो कम ठही वियो हाणे सवाल तो करे आए न उस्मान से उस्मान काॾे वियो हुजणो त ये खपे जो अव्वल अबू बकर पो उमर पो उस्मान पिछाड़ी अली पर तव्हां फरमायो अव्वल अबू बकर पो उमर पो अली ऐन उस्मान उस्मान काॾे वियो उन जे हिसाब जो छा थींदो नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उस्मान हयावदार आहे उस्मान लॼाड़ू आहे उस्मान शर्म वारो आहे मां मोहम्मद खुदा जे दरगाह मां दुआ घुरी अर्ज कयो हो मौला जॾहिं उस्मान खे हिसाब ला छॾींदे त लॼी थींदो शर्मिंदो थींदो इन जे करे जो हयावदार इन जे करे
ठल बीठा हो जो कोने तनी माके मज़ो अची वियो जो तव्हांजे ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कयो अथमि दुआ कयो अल्लाह से क़बूल फरमाए ॾाढे जो अल्लाह से मंज़ूर फरमाए साईं असांजे मौलाना पीर इमाम बख्श साहब खे ख़ुदा ताला तरक्की बरकतूं नसीब फरमाए शाब साहब न पंहिंजे पक्कन चांगन में फैज़गंज जे हिन शहर में ही पहिरियों जलसो आहे हिकिड़ो अॻे बि जलसो थियो हेॾे न अॻिते ॿ जलसा थिया हिन पासे न बाबा न शहर खे छॾे हेॾे हिन रस्ते साईं अब्दुल करीम रोड ते गंज उन अलीगंज वटि मुंहिंजा दोस्त ॿ दफ़ा मुंहिंजा प्रोग्राम थिया माशाअल्लाह तव्हांखे तमामु देर सां यादि अची आहे शुक्र आहे अल्लाह खे तव्हांखे सालो साल इंशाअल्लाह कंदो त ख़ुदा तव्हांजी बरकत कंदो जंहिंखे हयाती हूंदी त इंशाअल्लाह अचबो रब्बुल आलमीन जे हुज़ूर में अल्लाह से तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल माशाअल्लाह तो वरी लिखियो पियो आहे संगे बुनियाद तारीख़ 20 सितंबर मस्जिद अहमदिया गौसिया दरगाह शरीफ फजलाबाद कल्याणी शरीफ जन जे बुनियाद में हिस्सो वरितो आहे दुआ कयो इहा मस्जिद ख़ुदा जे ज़िक्र सां क़यामत ताईं आबाद आमीन हिते काल अल्लाह व काल रसूल जो ज़िक्र हलंदो रहे जीअं त दरगाह निम शरीफ नज़दीक रतो देरो साईं मोहम्मद शाह हथ मथे करणो कहिड़ा कदम रहंदा इंशाअल्लाह ताला जिसके कदमों से यशरब मदीना सलाम शम मुर्शदी हजरत रोज़े दनी ऐसे पीरे तरीक़त पे
जाने रहमत पेला खूं सलाम शम्ए बज़ में हिदायत पेला खूं सलाम सलातो सलाम अलैका या रसूलल्लाह। इसको कबूल फरमा या अल्लाह। ये लोग सारे तेरे नबी पाक के नामूस के और सहाबा कराम की शान के लिए और उनकी शान सुनने के लिए या अल्लाह बड़ा रहीम करीम है। इन सब की हाजिरी को कबूल फरमाते हुए इस हाजिरी को हमारे लिए आखिरत का सहारा बना। या अल्लाह तू बड़ा रहीम करीम है। हम तेरे नाचीज और गुनहगार बंदे हैं। नबी पाक के सच्चे हमारे गुनाहों की माफी अता फरमा और हमें इस माफी पर इस्तकाम अता फरमा।
फरमाइंदा माइट भगाया जान फकीर मुबारक थई सोट सदई मोहत खणन महबूब के अर्ज कन मो तेरा सिंध मुछन मुझो ईमान आत मदीने वारो घोट अज हिते मौजूद हन इंशाअल्लाह ताला अज मदीने वारो सभिनी जो रहमत सां झोलियूं भरे छॾिया सवे चओ सुभान अल्लाह मात छा पर रुकन आलम रुकन दीन हौस बाल हक जो पोटो फकीर मौजूद हन कासिम फकीर रतड़ सोने शहबाद साल जी दिंदे टरन सभई चओ सुभान अल्लाह जोर सां दे सुभान अल्लाह महबूब जे नायब जो पावर महबूब जे बचड़न जो पावर वियो अजमेर शरीफ सोने शहबाद टिकट ॾिनसि न को केरु ॾिसंदी न को केरु किरायो वठंदी अजमेर वारे साईं चयसि वञ गौस बहाल हक वटि सब्र अथसि हुसैन वारो असां सभिनी खां मक़ाम मथे अथसि असां बि इन दरजा मुरीद हूं या मिस्री तुंहिंजी अमानत आहे वञ मुबारक अथई तुंहिंजो मुर्शिद इहो आहे फकीर कॾहिं आयल ई कोन हो मुफ्ती साहिब पहिरियों दरबार ते आयो हुसैन घोट परे खो निहारे
पाण दा फरमान कासिम फ़कीर भली करे ऐं तोखे त मुरीद मुल्तान में करे छॾियोसीं आहे पाण आहे मक़ाम महबूब जे ॿेटड़नि जो हुसैन खे मदीने वारो फरमाए हुसैन हथ तूं ॾे तुंहिंजे मुरीदनि जी ज़मानत माथे घणा गुनाहनि जी परवाह न कर सुभान अल्लाह पंहिंजो अक़ीदो कामिल कयो पाण में मोहबत हुजे प्यार हुजे ऐं हिते जमायत में हुसैनी दस्तगीरी तमाम घणी आहे ऐं साईं रोज़े जणी रहमतुल्लाह तआला अलैह जा मुरीद भी तमाम घणा आहिनि सिलसिलो साॻियो ई सभई चओ सुभान अल्लाह सिलसिलो साॻियो मुर्शिद भी हिकिड़ो फैज़ भी हिकिड़ी जाइ अथऊं प्यार बि आहे अल्लाह वारनि जो मोहबत बि आहे अल्लाह जी जीअं उन्हनि जी मोहबत आहे त तव्हां सां बि इन मोहबत ऐं प्यार कयूं सभई चओ सुभान अल्लाह हवा कंदव नी ऐं सभई मुफ्ती साहब लाइ दुआ घुरो असांजो हक़ जो ऐं रब्बानी आलम आहे मदीने वारे जो ऐं महबूब सुभाणे जो प्यारो आहे सभई चओ सुभान अल्लाह अल्लाह साईं पीर ऐं फ़कीर इमाम शेख आबाद कंदो ख़ुशि कंदो मां त मगर महिल पहुतुसि वयसि पे पोइ फ़कीर जी बि मोहबत ऐं मुफ्ती साहब सां बि प्यारा मोहबत थी सघे को ॿियो मौलवी साहब अची हा त मां हली वञा मूंखे हाणे नवाब शाह वञिणो आहे पर मां मुफ्ती साहब जे मोहबत जे करे वेही रहियुसि सभई चओ सुभान अल्लाह असांजो प्यारो आहे असां सां बि प्यार अथसि जो महबूब जो प्यारो आहे ऐं मदीने वारे सोणे दस्तगीर जो प्यारो आहे वेही रहियासीं अल्लाह से तव्हांखे आबाद कंदो ख़ुशि कंदो तव्हांजो मोहबतूं क़ाइमु हुजूं पंहिंजे रब्बानी आलमनि सां प्यार रखो ऐं शेर मुस्तफ़ा सां मोहबत रखो जेको मुफ्ती साहब जे ख़िलाफ़ ॻाल्हाए न उन खां परे हलिया वञो जेको मुफ्ती साहब जी नेकी करे तारीफ़ करे उन सां मोहबत ऐं प्यार कयो त मदीने वारो राज़ी थींदो आहे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू दुआ ख़ैर थींदी उन खां पोइ नगर थींदो नगर करे पोइ वञो अल्लाह आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन वादिल जुहूद वल करम मन बाल इल्म वल इल्म व आलिही व अस्हाबिही व बारिक मजा मदीने जा कोट हयात नबी हाज़िर नाज़िर महबूबा जमले जमात जी मुफ्ती साहब जी पीर माबश जी मोहबत वारनि जी प्यारनि जी निस्बत वारनि जी ओड़े पाड़े जी प्यारनि जी मोहबत वारनि जी जेके अल्लाह वारनि सां मोहबत रखण वारा क़यामत ते आबाद कर्ज़ वारनि जा कर्ज़ दूर थियनि मर्द वारनि जा मर्द दूर थियनि बीमार शफ़ायाब थियनि बे औलादनि खे औलाद ॾिजो जंहिंजी रोज़ी तंगी आहे हुनजी रोज़ी कुशाद फरमाइजो मठड़ुनि मुज़ुर बीमारनि खां पनाह रख हयाती शान सां ममाती ईमान सां मरण महिल ज़ुबान ते कलमो हुजे मदीने वारे जो दीदार हुजे सभिनी जे अबे अमड़ ते रहमत नाज़िल फरमा असांजे अमड़ ते अबे ते रहमत नाज़िल फरमा मदीने जा घोट नूरी नज़र फरमायो ज़ाहिर बातिन असांखे पंहिंजो दीदार नसीब फरमायो अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अला हबीबिही मुहम्मद व आलिही व सहाबिही अजमईन बिरहमतिक या रहमर राहिमीन आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल पीर साहब खे तेरी जमात खे मुबारक हुजनि भाई हथ मथे करे नारो हणो भेण दस्तगीर भेण वरी ॿियो नारो हणो भेण पीर साहब पगारो बि असांजो आहे दस्तगीर जो मुरीद आहे सभई चओ सुभान अल्लाह बाबा सभई वेही रहो नंगर करे पोइ वञो महिरबानी करे को बि ईअं न वञे ऐं अदा ई को जनरेटर बंदि न करे माण्हू मानी कनि